मिठा रब्बे कायनात मदीने वाले साईं के मोकलियो ही उम्मत जी भलाई जे लया असा जी खैर ख्वाही जे लया एड़ो खैर ख्वाह एड़ो भलाई करण वारो कायनात में बियो कोन मिलंदई जड़ो तुझे मुझे ला खैर ख्वाह मदीने जो ताजदार ओ मिठा अब्बो एड़ी भलाई न करे अम्मा एड़ी मेहरबानी न करे भाईर एड़ी चंगाई न कन पग मट यार एड़ी भलाई को न कंदा जेड़ी मेहरबानी मदीने जो ताजदार करण आयो पुछा कर साहबन खा महबूब जे गुलामन खा मदीने जे गुलाम महबूब मुस्तफा जे अहल बैत नहीं महबूब जे असहाबन खा साबिया आका करीम जी बारगाह में आयो या रसूल अल्लाह मुझे पाड़े में मुझे मोहल्ले में एकड़ो यहूदी तो रहे जेका मुझे अब्बे कर्ज खयो हुयो मुझा महबूब ओ मुझा आका अब्बो वफात करे वियो हाने यहूदी नाडो तंग कयो त कर्ज वापस मोटाए दे पैसा वापस मोटाए दे या रसूल अल्लाह फसल न थियो खजिया जो फसल है न सड़ी वियो आका उन वटाली सुफारिश कयो त हेल मुते थोड़ी आसानी करे इंदर साल उन जो कर्ज अदा करे छकंदुस रहमतल लिल आलमीन नबी अरन जो आधार नबी दुश्मन वट पंजे गुलाम जी सुफारिश जेला हल न था मानो तो नबी केड़ो नफो दीदो दुनिया में दुश्मनन वट हली वजन गुलामन जेला क़यामत में कोन हलदा एकड़ो दफो गया यहूदी जवाब दिनो बियो दफो वरी सहाबी वठी हलियो बियो दफो जवाब ॾिनई टियों दफो आका करीम के आयो अचे अर्ज के या रसूल अल्लाह हलो हली सुफारिश कयो अदा संगे हिकड़ो दफो को जवाब दे त असां वरी उन जो मुंह ॾिसण बि कोन पसंद कंदा आहियूं अॼु रहमतल लिल आलमीन नबी अरन जो आधार नबियन जो सरदार नबी पंहिंजे सहाबी जी मदद जे लाइ टियों दफो यहूदी वट हली वञनि था वो बदबख्त हुयो वो बदनसीब हुयो न मने महबूबन फरमायो हाने वापस घर न तो हला मुखे पंजे बाग ते वठी हल मुखे पंजे बाग ते वठी हल महबूब सुना जे बाग में आया खचे जा फरहा सुका पिया हुया फसल तबाह हुयो नबी सूरे फरमायो इन खजिए ते वण ते चढ़ साईं हथ झले पीटा फरमाया ता खजी जे वण के धूणा दे इन डिठो आए ही कौन पर यकीन हुयस नबी चयो धूणो नींदुस रब करम करे छॾींदो सहाबी हुयो वहाबी कोन हुयो हले समझो था हले कोन समझो चढ़ी वियो मथे वण धूणो जो ॾिनई सुकल वण खुश्क वण मुद खजीअ जी कोन हुई अण मुदाइती ताज़ी ताज़ी खजूर पट ते किरण शुरू थी किरंदी वई साईं फरमायो अञा धूणो ॾीस हिलो ॾींदो रहियो साईं फरमायो अञा धूणा ॾीस एतिरी खजूर निकती साहबी चवे तो मुझे बाग जो पट सॼो खजूर सां भरजी वियो फरमाया अन्या धूणा ॾीस मुझो बस या रसूल अल्लाह एॾो करम कयो अथव एॾी मेहरबानी कई अथव जो हेल कर्ज बि लही वेंदो मुंहिंजो ख़र्च बि हली वेंदो पर ईंदड़ साल बि फसल न थिए त ॿिए साल बि मुंहिंजा भाड़ भर के छॾिया अथई आका करम करे फरमाए छॾियो अथई वरी जो सुभान अल्लाह दर्दमंद सहाबी हली आयो त आका मदद करे ॾिठी अॼु बि तुंहिंजे लाइ दर खुलिया पिया पुट अचण तो छॾियो नबी ॾे वाछाइण तो छॾियो
महबूब जी मोहब्बत का मोह तो मोड़ियो आहे अॼु बि सजड़ो कर अर्ज़ कर ईअं जीअं मुंहिंजे मुर्शिद मातली वारे फरमायो त या रसूल अल्लाह जो दीदार जी खोले दरी मस्तुआ महबूब तोले दिल दीवानी ही चरी दीदार ले ए दिल रुबा अखड़ियूं सिकन मुंह जूं सखा जीव छोरीअ में झिजे प्याच किर चेरा झुली अल्लाह जो कसम हिता मदीनो परे नाहे तू हिते सॾ कर अॼु तुंहिंजी दाह पहुचंदी नबी कुरान में फरमायो वतरल मलाइकत हाफिन मिन हौरिल अर्श जे चौधारी बीठल मलाइकन के महबूब तू ॾिसी पियो अर्श परे या हे सैयद राज़िक ॾिने शाह जो आस्थानो परे उते ॾिसी सघे तो हिननि आशिकनि खे कोन ॾिसंदो सॾ कर दिल ला सच्ची मोहब्बत रख पंहिंजी सूरत मुहम्मदी बणा पंहिंजे अंदर में मुस्तफ़ा करीम जी मोहब्बत समा मुंहिंजा मिठा सुन्नत ते अमल कर 5 वक्त नमाज पढ़ दीन सां दिल ला मदीने वारे जे ॾिनल राह ते अमल करे ॾेखार कूड़ न ॻाल्हा चोरी जा कम ज़ोरी जा कम ज़ुल्म ऐं बेहयाई जा कम छॾे ॾे कम उहो कर जंहिंमें अल्लाह राज़ी थिए मदीने वारो साईं राज़ी पूरा या ॻाल्हि अवा सिंधी में चवंदा आहिनि यार वणंदो आहे त यार जो पार बि वणंदो आहे जैसा मोहब्बत हुजे न उनजी ॻाल्हि बि वणंदी आहे तू नबी जो सदाई तो साईं जी सुन्नत ते अमल न करी निमाज़ न पढ़ी साईं मुंहिंजा तुंहिंजो नालो गुनहगारनि में लिखियल हुजे इहा कहिड़ी मोहब्बत आहे पुटु परावा हक़ खाईंदो वती ज़्यादतियूं कंदो वती ज़ुल्म जा कम कंदो वती माने मिठा परावा नंग निहारींदो वती बदकारी बेहयाई जे रस्ते ते हली इहो महबूब जी मोहब्बत न आहे मोहब्बत इहा आहे जो हर वक्त हर घड़ी उहो कम कर जंहिंमें मदीने वारो साईं राज़ी थींदो सब का वडो अमल है निमाज निमाज असली कज़ा न कयो कूड़ न ॻाल्हायो बदकारी जे रस्ते ते न वञो मस्जिदूं आबाद कयो मस्जिद सां दिल लायो अल्लाह जो घर आबाद कयो त रब वरी तव्हांजा घर आबाद फरमाईंदो मदीने वाले साईं फरमायो क़यामत जे ॾिहाड़े यौम ला ज़िल्ल इल्ला ज़िल्ल अर्शुहु जे ॾिहाड़े अर्श जे साए खां सिवा को सायो न हूंदो उन ॾिहाड़े उहो बानो रजुलुन युअल्लिकुल क़ल्ब बिल मसाजिद उहो मर्द जंहिंजी दिल मस्जिद सां जुड़ियल आहे उनखे अल्लाह अर्श जे साए जे हेठां विहारींदो वरजुलुन दाअतु इम्रातुन चाह मनसबिन व जमालिन वो मर्द जेके का औरत बुराई जेका सदे सूह वारी हुजे को ॾिसण वारो न हुजे गुनाह जे ला सदे पर हे मर्द चवे तो इन्नी अखाफुल्लाह मां रब खां दुनिया तो खौफे खुदा रखे गुनाह के पुठी दे इन नौजवान के अल्लाह अर्श जे साए जे हेठां विहारी सुभान अल्लाह वरजुलुन यज़कुरुल्लाह खालियन फफादत ऐनाहु मदीने वाले साईं फरमायो वो मर्द जेको तन्हायुनि में अकेलायुनि में वेही अल्लाह जो जिक्र करे अल्लाह अल्लाह करे रब के याद करे जिक्र कंदे कंदे उन जो अखियूं वही अचन जिक्र में उन जा लुड़क वही अचन इन मर्द के अल्लाह अर्श जे साए जे हेठां विहारींदो अमल कबो इंशाअल्लाह अमल वारा थियो त रब राज़ी थे रब जो हबीब राज़ी थे अल्लाह मुंहिंजो चवण तव्हांजो ॿुधण पंहिंजी बारगाह में क़बूल मंज़ूर फरमाए अल्लाह ताला असां सभिनी खे शान मदीने वारे साईं जे दीदार सां मुशर्रफ फरमाए।